नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में खबर ॾींदा हलूं त SSP ऑफिस ठठे में मासूम ॿारनि तोड़े औरतुनि सां थींदड़ ॾाढाइनि बाबति केस जे हवाले सां इक़बाल अहमद ॾेथो चयो है त तमामु घणा कानून तोड़े कमेटी ठाहिनि थियूं, पर हिननि ते अमल घटि थिए थो। कानून किताबनि ताईं महदूद रहे थो। हिन चयो त हिननि पहलुअनि खे नज़र में रखंदे चाइल्ड लेबर तोड़े चाइल्ड राइट्स, ख़ासि करे वोमेन राइट्स खे आम माण्हुनि ते पहुचाइण जी सख़्त ज़रूरत है, जंहिंमें मीडिया सिविल सोसाइटी खे किरदारु अदा करणु घुर्जे। हिन चयो त औरतुनि तोड़े ॿारनि जे केस बाबति पुलिस वटि जोड़ियल सेल्स खे वधीक फ़ाल करण जी ज़रूरत है, छाकाणि त नंढे उमिरि जूं शादियूं, इंसानी ख़रीद व फ़रोख़्त, रेप जे केस खे अदालत ताईं पहुचाइण पुलिस जो किरदारु हुजे थो। कसूर जे वाक़िअनि खां पोइ या जेके आए ॾींहुं जेके ॿारनि सां ज़्यादतियुनि जा थियनि था, त इन में ज़रूरत महसूसु इहा आहे त ख़ासि करे ॿारनि सां जेका चाइल्ड सेक्सुअल अब्यूज़ आहे, ॿारनि सां जेका जिनसी ॾाढाइयूं आहिनि, जेके 2016 में तरमीमियूं आयूं, उहे पुलिस खे उन्हनि जे सेक्शन जी ख़बर हुजे। ऐं ॿियो जेको सिंध हुकूमत सुठा लॉज, जंहिंमें चाइल्ड मैरिज रेस्ट्रेंट एक्ट सिंध 2013 आहे, डोमेस्टिक वायलेंस प्रिवेंशन 2013 आहे, ऐं फेडरल लॉ जेको जुवेनाइल जस्टिस सिस्टम एक्ट 2018 आहे, उन जे तहत असां अॼु वॾनि मुंशियुनि जी, नंढनि मुंशियुनि जी, IOs जी, ड्यूटी ऑफिसर जी ट्रेनिंग कराईसीं, जंहिंमें उन्हनि खे उहे मुतलिक़ सेक्शन्स ॿुधाया विया त FIR खां वठी पुलिस से रिपोर्ट खां वठी ऐं विक्टिम सपोर्ट खां वठी ऐं उन्हनि खे लीगल एड पुॼाइण ताईं कहिड़ा कहिड़ा सेक्शन। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।